अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलियाए मिल्लतिहि व उलमाए अहले सुन्नतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अस्रि इन्नल इंसान लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सॉलिहाति वतवासौ बिल्हक़्क़ि वतवासौ बिस्सब्र। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजब शहरुल्लाहि व शअबान शहरी व रमज़ान शहरु उम्मती। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जंहिंखे अल्लाह तबारक व तआला ताक़त ॾिनी आहे न, वो मुझे मुस्तफ़ा करीम ते जोर सा दरूद सलाम पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या जद्दिल हसन वल हुसैन। सबसे औला हो आला हमारा नबी। मां समझंदो तां थकियल हो, तमारे हिते दुआ करो। मानी भी अमल तां के खरेस त मता जवाब ॾेन, मूंखे भी गॾु मूं सां पढ़नि। हाणे त मूं सां गॾु पढ़ायो, मानी लंगर भी कयो वेठा हो, मूं भी कयो आहे लंगर, तव्हां भी कयो आहे। जिस्म में जान अची गॾिजी पढ़ायो। सोणी महफ़िल आहे, हज़ूर जे ज़िक्र जी महफ़िल आहे। मत रब जी बारगाह में इहा घड़ी भी क़बूल पइजी वञे, रब राज़ी थी पोए। एॾी सब तो पंडाल में भी आहिनि वीचारा नंढड़ा नंढड़ा ॿार, चंद एक दोस्त वेठा आहिनि। अल्लाह तांजी जिंदगी अल्लाह करे अजन 50 साल तांजी जिंदगी वधी वञे। जेके वेठा आहिनि पंडाल में, अल्लाह करे उन जी 50 साल जिंदगी वधी वञे। जेके पंडाल खां ॿाहिरि बीठा आहिनि,
इंशाअल्लाह उहे भी इंदा रब कोंदो ही सोनी महफिल जे सदके उन जी भी 100 साल जिंदगी वधी वेंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेके महफिल का बाहर बैठन अल्लाह कोंदो उहे भी इंदा उन्हनि के भी मां अर्ज रखंदुस घणो टाइम कोना वठंदासीं मेहरबानी करे अचन सोने हजूर जो जिक्र बुधन रब कोंदो हजूर जे सदके रब बेड़ा पार फरमाए। सुभान अल्लाह। मूसा गढ़ जी पढ़ायो सबसे औला हो आला हमारा नबी सबसे औला हो आला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी कौन देता है देने को मुँह चाहिए कौन देता है देने को मुँह चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी सबसे औला हो आला हमारा नबी सबसे बाला हो आला हमारा नबी। हम तो सना कबो दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन की बारगाह में अल्लाह तबारक व तआला अल्लाह जल्ल शानुहु व अम्मा नवालुहु सोनी महफिल मुख्तसर महफिल अल्लाह तबारक व तआला कबूल फरमाए। जै महफिल मुनक्कद कईया जै कोशिश काविश कईया अल्लाह उन्हें जी कोशिश काविश कबूल फरमाए। अल्लाह उन्हें जी जिंदगी में अल्लाह उन्हें जी उम्र दराजी में बरकत अता फरमाए। जेके आया हो महफिल में तोलाबाए किराम भी बैठा है नौजवान साथी बुजुर्ग जितना भी बैठा है अल्लाह तमाम सबनी जी मुश्किलात परेशानी दूर फरमाए। अल्लाह तमाम जो उम्रन में जिंदगी में माल में रिज्क में बरकतों अता फरमाए आमीन। मुझे अजीजा ने मोहतरम फकीर शाहनवाजी प्रोग्राम रखो आ अल्लाह इन्हें बचड़न की खैर फरमाए इन्हें बचड़न के नेक बनाए साले बनाए। अल्लाह सबने तौलबा के साले नेक कुरान जो कारी बनाए। जेके आया बैठा हो आयल मेहमान या पाड़े वारा अल्लाह सबने जी औलादन के नेक बनाए। मुजाजिजान मोहतरम दुनिया के अंदर अल्लाह तबारक व तआला जेको कुछ भी पैदा फरमायो आ बेनियाज खालिक के अर्ज़ो समा आसमानन जो भी रब जमीन जो भी रब सत्तन आसमानन जो भी रब फरिश्तन जो भी रब इंसानन जो भी रब हजरो शजर जो भी रब दुनिया जी हर शय जो रब उन सबनी जो पालन वारो उन सबनी के जिंदगी देण वारो उन सबनी के अंदर जिंदगी जी हयात पैदा करण वारो उन के जिंदगी देण वारो उन के हयाती देण वारो इन शय के एक जिंदगी में आणण वारो इन शय जी बका के बका रखण वारो एक जात उहा जात रब जुल जलाल जी जात आहे।
जेकॾहिं इंसान जे अंदर रब हयाती बख्शिया त रब जी आहे, जेकॾहिं जिस्म बख्शियो त रब जो आहे, जेकॾहिं सिहत ॾिनी त रब जी आहे, जेकॾहिं अखियुनि में नूर रखियो त रब जो आहे, जेकॾहिं अकल ॾिनी त रब जी आहे, जेकॾहिं हथ ॾिनो त रब जो आहे, जेकॾहिं दिमाग़ ॾिनो त रब जो आहे, जेकॾहिं पैर ॾिना आहिनि त मुंहिंजे रब ज़ुल जलाल जा आहिनि। यादि रखिजा मुंहिंजा दोस्त, जेको कुझु रब तोखे दुनिया में ॾिनो आहे, दौलत ॾिनी आहे, सरवत ॾिनी आहे, इज्जत ॾिनी आहे, मक़ाम ॾिनो आहे, ही सभु कुझु रब जी तरफ़ खां मिलियल आहे। पेन याद फरमाइंदो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम तारीफ़ें उन रब्बे ज़ुल जलाल जो आहिनि जंहिं ॿिनी जहाननि जो पालण वारो आम, जेको ॿिनी जहाननि जो पालण हार आम, जेको ॿिनी जहाननि जो रब आम, जेको इन ॿिनी जहाननि जे दरमियान में जेका रब जी मखलूक आम, उन्हनि सभिनी जो पालण वारो मुंहिंजो रब आहे। रब्बन हर खुदा जी नेमत जेका रब ख़ल्क़ी आहे, जेका असांखे सभिनी खे रब महबूब जे सदके अता फरमाया, सो सब नेमत अल्लाह जी आहे। मुझा अज़ीज़ान मोहतरम, दुनिया जी हर शय ख़ल्क़ल अल्लाह जी, जिस्म ख़ल्क़ल अल्लाह जो, जिस्म जे अंदर जेका रूह जान आ सो इहा भी अल्लाह जी, जिस्म धरती ते जेको हलूंदा इहा धरती भी अल्लाह जी। इन धरती मां इंसान जमीन के चीरे इन मां पानी कढे दो, वो पानी नेमत रब जी इस्तेमाल तो करे, वो पानी भी अल्लाह जो। रब तो फरमाए ऐ मुजबाना मां जेकॾहिं इहो पानी जमीन मां कढण बंद करे छॾियां त तू ॿुधा कंहिंखां पानी घुरंदई त केर तोखे इहो पानी ॾींदो। पूरी दुनिया मुंहिंजी पानी पीती पे, पूरी मखलूक मुझे पानी मुझो पानी पीती पे, दरिंदो होजन, परिंदो होजन, चरिंदो होजन, इंसान होजन, जानवर होजन, सब मखलूक मुझे रब्बे ज़ुल जलाल जो ख़ल्क़ल पानी पे तो इस्तेमाल करे त मुझे रब्बे ज़ुल जलाल जी हर एक नेमत तू इस्तेमाल पे तो कई त मुझा अज़ीज़ा ने मन जेकॾहिं रब तोखे औलाद ॾिनी आ त इहा भी औलाद रब जी वॾी नेमत आहे। नेमत जंहिंखे रब औलाद न ॾिनो आहे हुन खां पुछ इन औलाद जी केतिरे क़दर क़दर आहे। क़दर औलाद जी उन खां पुछ जेको जिन्हनि खे रब औलाद न नवाज़ियो आहे, औलाद सां न नवाज़ियो आहे। जेकॾहिं रब तोखे औलाद ॾिनो आहे त इहो शुक्र अदा कर। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। अल्लाह तबारक व तआला जे हर नेमत जो शुक्र अदा कर। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त रब तोखे औलाद ॾिनी आहे त उन खे सुठा अखलाक सिखार, रब जी नेमत समझे करे उन खे रब जी सुञाण ॾेखार त रब जी सुञाण कीअं ॾेखारबी आहे। रब्बे ज़ुल जलाल जी ज़ात छा आहे। रब नेमत ॾिनी आहे त रब जे रस्ते ते हला। रब तोखे औलाद ॾिनो आहे इन जे करे न ॾिनो आहे त इन खे ग़लत रस्ते ते हला, ग़लत कमनि ते हला। रब तोखां क़यामत वारे ॾींहुं सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। रब तोखा हर एक नेमत के बारे में पुछा दो, रब तोखा औलाद के बारे में पुछा दो। रब पुछा दो मां तोखे औलाद ॾिनी ही त उन्हें के छा सिखारियो ही। मुझे कमली वाले आका फरमाइन था उन्हें के टे ॻाल्हियूं उन्हें के सिखार। एक त उन्हें के कुरान की तालीम ॾियार, ॿियो मुहम्मद जी मोहब्बत उन्हें के सिखार त कमली वाले आका सां मोहब्बत कीअं रखबी आहे। वरी कमली वाले आका फरमायो मुझे अहले बैत जी मोहब्बत उन्हें के सिखा। अहले बैत की मोहब्बत उन्हें के सिखा। आज हर घर में हर जगह पे जिथे हालात पुछ देखो पुछ कारी साहब औलाद ना फरमाना,
औलाद चवण में कोने को, घर में बेसकूनी आ, घर में हालात खराब हैं, घर में बीमारियूं आहिनि, मुश्किलात का जान ही नथी टुटे। मुझा अज़ीज़ा ने मन जेकॾहिं तू दुआ घुरंदई मुझा रब करीम मुझे हाल ते रहम फरमा, रब चवंदो आ मुझा बाना पंहिंजे अमाल ॾिस, मां तुझे हालात ते रहम करा, तू पंहिंजा अमाल ॾिस, अमाल तू पंहिंजा दुरुस्त करे छॾ, पंहिंजा अमाल बेहतर बनाए छॾ। दुनिया जी हर जिंदगी में हर कदम हर जगह ते मां तुझी हिफाजत भी फरमाईंदुसि, तुझे घर में बरकत रहमत भी पैदा फरमाए छॾींदुसि। जेका मूं आयत मुबारका पढ़ी बेनियाद फरमाईंदो आ वल असर, ऐ मुझा महबूब मुखे ज़माने जी कसम आ, मुखे ज़माने जी कसम आ, मुझा रब करीम केड़े ज़माने जी कसम आ। ऐ महबूब जेको तुंजो ज़मानो आ उन्हें जी कसम आ, तुझे शहर जी कसम आ, जह ज़मानो गुजरे पे तो उन्हें जो कसम आ। बहरहाल मुख्तलिफ रिवायात आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए दो वल असरी, मुखे ज़माने जो कसम आ, इन्नल इंसान लफी खुस्र, बेशक इंसान सब जा सब खसारे में आहे, घाटे में आहे। सब जा सब इंसान घाटे में आहिनि, नुकसान में आहिनि, खसारे में आहिनि। मुझा रब करीम सब जा सब इंसान घाटे में आहिनि, सब जा सब इंसान खसारे में आहिनि, सब जा सब इंसान नुकसान में आहिनि। त फायदे में केर आहे, फायदे में केर आहिनि, कामयाब केर आहिनि, खुशी में केर आहिनि, फायदे में केर आहिनि। अॻिते बेनियाज़ तो फरमाइनि इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सॉलिहात, जन ईमान आंदो, ईमान आणन खां बाद व अमिलुस्सॉलिहात, जन नेक अमल कयाम, सालिह अमल कयाम, उहे खसारे में कोनन, घाटे में कोनन, नुकसान में कोनन, बल्कि उहे माण्हू जन ईमान में आंदो आम, ईमान आणन खां बाद नेक अमल कयन, बल्कि उहे कामयाब आहिनि, फायदे में ही फायदे में आहिनि, वो नुकसान में ना आहिनि, उहे खसारे में ना आहिनि, वो फायदे में ही आहिनि। त मुझा अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह तबारक व तआला दुनिया में जेका कामयाबी जो मयार रखियो आ सो ईमान ए नेक अमलन ते रखियो आहे। बी आयत में रब तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। ऐ ईमान वालो, तवांजी औलाद ए तवांजो जेको माल आ तवां के अल्लाह जे जिक्र सां गाफिल न करे छॾे, अल्लाह जे जिक्र खां गाफिल न करे छॾे। याद रखो, माल जे करे औलाद जी मोहब्बत में अची अल्लाह जे जिक्र खां गाफिल न थी वञो। जेकॾहिं रब तो फरमाए ईअं तव्हां करे छॾो, अल्लाह जे दिनल औलाद जी मोहब्बत में अची गफलत में हलिया वियो, जेकॾहिं रब माल ॾिनो आहे त गफलत में हलिया वियो त याद रखजो वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। पोइ ईअं समझो असां कामयाब न हूं, फ़ाइदे में न हूं, बल्कि खसारे में आहियूं। जेकॾहिं तव्हांजो माल, जेकॾहिं तव्हांजी औलाद तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां रोके छॾे थी, अल्लाह जी इबादत खां रोके थी, पोइ उहा औलाद उहो माल तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद न आहे, बल्कि उहो माल ऐं उहा औलाद तव्हांजे लाइ वबाल आहे, तव्हांजे लाइ वबाल आहे।
त मुझा अज़ीज़ान मोहतरम औलाद रब ॾिनी आहे त उन्हें के नेक बना, उन्हें के अखलाक सुठा सिखार, उन्हें के इल्म सिखार, उन्हें जी मोहब्बत में अची, उन्हें जी मोहब्बत में अची एड़ा कोई गलत कम न थी वञनि जेका रब जी नाराज़गी जो सबब बणिजी वञे। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदर इंसान के मोकिलियो आहे एक दुनिया कमाइण जी ख़ातिर ना, सिर्फ दुनिया कमाइणो न आहे बल्कि बेनियाद पंहिंजे बाननि के पैदा फरमायो आहे इन ॻाल्हि जी ख़ातिर वमा ख़लक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून कि अल्लाह तबारक व तआला जिन्नन ए इंसानन के पैदा फरमायो आहे पंहिंजी इबादत ऐं रियादत जे लाइ पैदा फरमायो आहे। अज़ीज़ान मोहतरम नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो आम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौराम हिकड़ो नबी नो शख्स अखन का नबी नाम कलमो कोन पढ़ियो तस मुसलमान कोन थियो अजय यहूदिया गरीबा रब उन्हें के नियाणू अता फरमायो सब नियाणू पर अखन का नबी नाम दर दर ते खैर घुरांदो दर दर ते सवाली कंदो सवाल कंदो आखिरकार सवाल कंदे कंदे रस्ते ता गुजरियो हिकड़े एड़े शख्स सां मुलाकात थई चवे दो ऐ खुदा जबानाम हिकड़ो एड़ो घर दिखार एड़ो दर दिखार जो उनका घुरा दुख भी टरी वञल त बुख भी टरी वञे एड़ो दर दिखार एड़ो दरवाजो दिखार एड़ो को सखी दिखार जो उन्हें जे दरवाजे ते वञाम हिकड़ो चक्कर सवाल कयाम हिकड़ो चक्कर घुराम हमेशा जे लाए एड़ो त ॾेई छॾे वरी न के खां घुरणो पए दुख भी खत्म थी वञनि त बुख भी खत्म थी वञे। उन नौजवान चो हिकड़ो दर आहे जेकॾहिं हुन दरवाजे ते हलियो वञे सवाल करे ओ सखी जेकॾहिं तुखे अता फरमाए छॾे तू त छा पर तुंहिंजे 7 नस्लनि तक पई खाईंदी तू त छा पर तुंहिंजे 7 नस्लनि तक वो खाईंदी पई पर वो रिज़्क न खुटंदो जे बुधाम उन दरवाजो दिखारो त मदीने हलियो वञ मस्जिद नबवी जे अंदर मुसलमानन जो नबी मौजूद होंदे तिरबल उन वट वेंदे त सवाल कजम सवाल करण का बाद जेकॾहिं तुके अता फरमाई त अता फरमाइण जे बाद रब तुके उन माल में एतिरो त बरकत ॾींदो त क़यामत तक तुंहिंजी नस्लूं पियो खाईंदियूं। अल्लाहु अकबर कबीरा। नबी न हुयो अखन का माजूर होयो सिद्धो मस्जिद में आयो जे आयो सहाबा किराम की जमात भी मौजूद हुई आका नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम भी मौजूद आहिन सवाल तो करे क़िबलाम तमाम को एड़ो अल्लाह जो बानो वेठो जेको मुखे इतरो ता अता करे एक त माजूरा सवाल करण का भी खत्म थी वञा के सवाल भी न कया अखन का माजूरा रो भी थी वञे दुख भी खत्म थी वञे बुख भी खत्म थी वञे एक चवे पे तो को आहे एड़ो बानो जेको मुखे इतरो नवाजे आहे को एड़ो बानो जेको मुखे इतरो नवाजे आहे को एड़ो बानो जेको मुखे इतरो नवाजे हिकड़ो साहब उठो कन में तो चवे ये न चो त को आहे बानो बल्कि ये चो त ऐ अल्लाह जो नबी मुखे अता फरमा इतरो त अता फरमा जो वरी मुखे के जो दर ते न वञणो पवे ये न चो ऐ अल्लाह जबान के राहे बल्कि ये चो ऐ अल्लाह जो नबी ऐ मुसलमान जो नबी
आज मुखे इतरो अता फरमायो इतरो नवाज़ो जो बे जे दर ते वञणो न पए बस तव्हां मुखे खैर दो त मुझे नस्ल भी ढरो करे खाइन मुझा दुख भी खत्म थी वञन मुझी भुख भी खत्म थी जनिमल अर्ज कई ऐ अल्लाह जा नबी सवाली बिठो आ तवां जे सामूं अखियन खां नबी नाम सवाल तो कयाम नजर करम फरमायो मेहरबानी फरमायो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जने उन्हें जी हालत इनायत फरमाई उन्हें जी हालत ॾिठो अखियन खां नबीन माज़ूरा सहाबा किराम सरकार जी तरफ पे तनिहारन ॾिसन ता त सरकार छा इनायत फरमाईंदा इन सवाल एडो वडो कयो सवाल भी वडो कयो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पांजी दस्तार लहाए उन्हें के इनायत फरमाइन ता वठी दस्तार खड़ी मन दुख भी खत्म ता भुख भी खत्म दस्तार पांजी अखियन खां नबीन होयो जनिमल दस्तार उन्हें जे हाथ में आई ता खोले दस्तार के खोले ये गोले पे तो ये सिद्धो कपड़ों पे तो छिके गोले पे तो निसाम मत किथे को पैसा बदल हो जल का डोकड़ बदल होंदाम खोलन की कोशिश पे तो करे हिकड़ो सहाबी अचे दो चवे दो छाप पे तो गोली चंद गोला पे तो तई दस्तार में को पैसा होंदा जितना नाम या उहा दस्तारा यो खणी मन ये अल्लाह जे नबी जी दस्तार रही इन दस्तार ते रोजाना 70,000 पेरा फरिश्ता दरूद और सलाम पढ़ता है दस्तार खणी होयो गैर मुस्लिम जन यहूदी हो मुसलमान को न थियो हो वो सरकार जी दस्तार खणी ये मथे कने अखन ते जो लगाए दो ना अखन जो नूर वापस मोटी आया अखन जो नूर वापस ये दिसन लगो अल्लाह जो नबी भी मौजूद आ सहाबा किराम की भी जमात मौजूद आ खुश थी वियो सोना तवां जे चेहरे की ज़ियारत पे दो कयाम तमाम मुझे अखन जो नूर वापसी मोटी आयो इतरो त खुश थियो खुशी जे आलम में बाहर वियो तमा पांजे मित्रन माइटन के बुधाया त मुसलमानन जे नबी जे पग मुबारक में एडो त कमाला त उन्हें जे पग में उन्हें जी पग में उन्हें जे दस्तार में एडो त कमाला त उन्हें जे हथन मुबारक में छा त कमाल उनको बाहर आयो दस्तार हाथ में थे वने पे तो खुशी से खुश थी दो पे तो वने रास्ते में बुधाई दो तो वने हिकड़े सहाबी जी नजर पे ओ तिजारत करे वापसी पियो अचे पाड़े जो होयो साहबी पुछण लगो आहे त इहो नबीन विचारो गैर मुस्लिम मुझे पाड़े जो आ पर हियर ॾाढो खुश घुमंदो फिरंदो ॾाढी खुशी कंदो पे तो पुछां त सी छा रागा एडी खुशी छो पे तो करे ए ताजर होयो हजरत अब्दुल्ला बिन सलीम नालो थस हजूर जो सहाबी आ अचे उन गैर मुस्लिम उन नबीन का पुछई अदा एडी खुशी पे तो करी छा राजा वजह केड़ी आ जे वजह केड़ी बुधाया मुसलमानन जे नबी वठ सवाल कर अखन खां हियर नूरा अखन खां ॾिसां पे तो सवाल कम त क़िबला एड़ो ताता फरमायो इतरो ताता फरमायो जो दुख भी खत्म थी वने त भुख भी खत्म थी वने कमली वाले आका दस्तार दिनिया दस्तार अखन ते लगई थे अखन जो नूर वापस मोटी आयो खुशी पे तो थियाम खुशी पे तो कया खुश किए न थियाम उन सहाबी जो हिकड़ो बियो मूसा सौदो कर सौदो ना पर हिकड़ो मेहरबानी कर या दस्तार मुखे दे जेको घुरणो थई घुर अता कंदो सही दस्तार मुखे दे
ई दस्तार मुखे दे हिकड़ो उठ तो दिया इन जे बदले में उन जो ना मुखे अगे त खणी नबीन होस अखन का माजूर होस या सौदा ये करे छडिंदो होस पर हियर ये सौदा कोन कंदो सही हियर दिसा तो नजर तो अचे सब कुछ हिकड़ो उठ ना अजन वधा माल ए उन जी दस्तारा जे कुछ भी नहीं जहान जो सरदारा ए उन जी दस्तारा अजन बियो माल वधा हजरत अब्दुल्ला बिन सलीम चयो त ऐ नौजवान ए जितरो माल तिजारत करे आ वठी आयो आम जेको कुछ मां कमाए आयो आम जेको कुछ मां माल वठी आयो आ जेको कुछ मां कारोबार हीरा जवाहरात भी अथई इन ओठ ते लदल आहन इन ओठ समेत 9 ओठ तई सामान सा भरयल आहन यो सब तुझे हवाले तो कयाम जेको कुछ इन में सामान आ सब कुछ उहो भी तुझे हवाले तो कयाम पर यह दस्तार मुखे दे अंदाजो यह दस्तार मुखे दे उन सहाबी वह दस्तार वरती आ दस्तार वठन का बाद जेको कुछ भी सामान कारोबार करे तिजारत करे आयो हो वो सब कुछ उन्हें जे हवाले क्यों दस्तार वठी सिद्धो कमली वाले आका अलैहि सलातु सलाम जी बारगाह में चुमंदो पे वने अखन ते लगाइंदो पे वने आका जी बारगाह में अर्ज तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़िबला यह दस्तार तवां जी आ सरकार फरमायो जे खा वर्ती है जिथा वर्ती है उथा भी पूछे हा ता हियर छा तुखे शक का इन बारे में अर्ज करो तो ना कि बोला शक कोने सरकार ने पूछो छो पूछी छो पे तो फरमाए जरिमल मुखे दस्तार मिली तमा जरिमल दस्तार पांजे हाथ में वरती उन मा जेका खुशबू आई त मुखे महसूस थी वियो ही दस्तार आम जी ना है बल्कि अल्लाह जे नबी जी दस्तारा कि बोला दस्तार खणी आयो हाने यह दस्तार मुखा वठो मुसा सौदो कयो यो दस्तार मुखा वापस वठो ए मुसा एकड़ो सौदो कयो आका फरमायो बिल्कुल सौदो कंदोस एकड़ो पेरे बे सवाल आयो हो उन्हें सवाल कयो उन्हें भी पांजो मकसद पूरो कयो हाने तू सवाल खणी आयो त तुजो भी मकसद पूरो कंदासी सवाल कर अर्ज करे दो क़िबला यह दस्तार तवा के दींदुस पर मुखे हिकड़ी जन्नत खपे हिकड़ी जन्नत पूरी सजी हिकड़ी जन्नत खपे उहे भी सहाबा होया उहे भी हुजूर जा आशिक दीवाना होया उनन के इतरो त यकीन अकीदो हो उनन जो जेकॾहिं कमली वाले आका अलैहि सलातु सलाम लिखी देन चवन त जन्नती आहे त समझो वो मानू जन्नती आहे कमली वाले आका फरमाया अबू बकर सिद्दीक फिल जन्ना उमर फिल जन्ना उस्मान गनी फिल जन्ना हजरत अली उल मुर्तदा फिल जन्ना हजरत अब्दुल्ला बिन जुबैर जन्ना हजरत अबू उबैदा बिन जर्राह जन्ना फिल जन्ना हजरत इमाम हुसैन जन्ना हजरत इमाम हसन जन्ना बल्कि हुजूर जा सब सहाबा जन्नती हुजूर जा सब सहाबा जन्नती आहन जेको इनन सा प्यार करे जेको इनन सा मोहब्बत करे जेको अहले बैत सा मोहब्बत रखे जेको हुजूर जे सहाबा सा मोहब्बत रखे जेको उन जे तरीके ते हले जेको उन हुजूर जे फरमा बरदारी करे जेको उन जे तरीके ते हले कमली वाले आका अलैहि सलातु व सलाम जी मोहब्बत पांजे सीने में रखे त याद रखजो जे जी मोहब्बत जे दिल में कमली वाले आका अलैहि सलातु व सलाम जी मोहब्बत जेने जे सीने में आ उम्मीद यकीन बिल्के कमली वाले आका सा गड ओ जन्नत में गड होंदो उन सहाबी अर्ज क्यों से क़िबला इन दस्तार के बदले में जन्नत खपे मुखे छा खपे गलायो त सही जन्नत खपे तवां के खपे तवां के भी खपे इंशाअल्लाह रब हुजूर के सदके सबने के इनायत फरमाए
जेके असांजा दोस्त मुसलमान भाइर असांजा बुजुर्ग हिन दुनिया त रुखसत थी विया आहिनि तव्हांजा रिश्तेदार तव्हांजा मिट मुंहिंजा मिट सब मुसलमान जेके भी हिन दुनिया के छॾे विया आहिनि अल्लाह सभिनी के हजूर जे सदके उन जी कब्रनि के जन्नत जो बाग बनाए छॾे सलाह शरीफ त पढ़ो सोने नबी पाक ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तार तव्हां के ॾियांदो पर जन्नत खपे पर जन्नत भी हिकड़ी पर सजी मुझे लाए नबी से फरमाया अली जी सुना फरमाया लिखे दे चा लिखे दे अल्लाहु अकबर कबीरा नबी सफर में अली लिखी दे हजरत अली मुर्तजा पन्नो खणी जन्नत जो सजो लिखी उन सहाबी जे हवाले क्यों फरमाया ही वट ही पन्नो थई सजो लिखल थई हुजूर अलैहि सलातु वसलाम तो के जन्नत दे चलिया जरवल पन्ने दे निहारे अर्ज करे तो या रसूल अल्लाह तवां दा दस्तखत कोन ने थे तवाजा दस्तखत कौन है सरकार फरमाया अली जी लिखत ये समझ मु मोहम्मद जी लिखत है मुझे अली लिखी दे दुआ जे के मुझे अली लिखी दे त जन्नतिया तमा मोहम्मद जे तरफ का भी वो जन्नतिया ए ओहो महीनो रजब शरीफ जो इन महीने में सोने अली पाक जी विलादत थई इन महीने में सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम जी विलादत इन महीने 13 रजबुल मुरज्जब जरिहारे सोने अली जी विलादत थई ही इन्हीं महीने में सोने पीरान पीर हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाहि अलैहि जो उर्स मुबारक भी इन्हीं महीने में आहे पर याद रख तवांजे मुझे मिठड़े नबी प्यारे नबी आका अलैहिस्सलातु वस्सलाम के मेराज भी इन्हीं महीने में थे इन्हीं महीने में असा सबनी जे मथा मुसलमान सबनी मुसलमान जे मथा नमाज फर्ज भी इन्हीं महीने में थी पढ़ंदा हो ना केड़ी ईद वारी है जनाजे वारी सब पढ़ंदा हो अल्लाह सबनी के तौफीक अता फरमाए नमाज पढ़ंदा क्यों नमाज वाली अजीब इबादत जे को नमाज में आए 5 वक्त नमाज पढ़े तो खुदा जी कसमा उन्हें जो राबतो उन्हें जो कांटेक्ट रब्बे जुल जलाल से मिलिया ला कनेक्शन एक तो उन्हें जो जिस्म पाक रहतो जिस्म पाक त दिल पाक उना का बाद रब जी रहमत वसंदिया अल्लाह जी रहमत भी पाक अल्लाह जी बरकत भी पाक नाज़िल भी उन्हें ते थींदिया जको जिस्म सा भी पाक हो जाए कपड़न सा भी पाक हो जाए ए नमाज हुआ शया जको इंसान के पाक साफ रखंदी है सोना जन्नत खपे दस्तार जे बदले में हजरत अली अल मुर्तजा लिखे देने हजरत अली अल मुर्तजा जन लिखे देने अर्ज करे दो सोना सोने अली ता लिखे दिनिया पर तवाजा दस्तखत कोन सरकार फरमा मुखे दे अली जी लिखत मुझे लिखा था पर याद रख दस्तखत करे तो दस्तखत सरकार करे दिनो तिरमल दस्तखत थी भी आप रब तो फरमाए जिब्रील जी सोना रब्बे जलील बन मुझे महबूब जी बारगाह में अन पांचे साहबी के सरकार के फरमाओ मुझे नबी के फरमाओ यो तवा जो सहाबी बखीला है बुखल के वाई सिर्फ पांचेला जन्नत घुरी थे से जेकड़ा यानी घुरे हां जबे हां तब मुझे कमली वाले आका अलैहिस्सलातु वस्सलाम हिंद दस्तार के बदले जितनी सरकार की उम्मत था सबनी ला जन्नत खपे अन में रब दस्तार के सदके सबनी उम्मत के जन्नत अता फरमाए इन्हें पांचेला घुरिया जेकड़ा सबनी उम्मत ला घुरे तब सबनी के अता फरमाए छड़िया इन दस्तार के सदके वाह मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम दे शान आका अलैहिस्सलातु वस्सलाम की बारगाह में एकड़ो सहाबी आयो सहाबी
सहाबी होयो पर बरहारी जो आराबी होयो, आराबी देहात का आयो हो। इस्लाम जो नौ नौ दौर होयो, नौ नौ इस्लाम जो दौर होयो, हजूर दी बारगाह में आयो, अर्ज करे दो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुखे कुछ दीन जो गालियों बुधायो एड़ू जहते में अमल कया त जन्नती बणजी वञा, जहते अमल कया जन्नती बणजी वञा। सरकार उन्हें के फरमायो 5 नमाजू आहिन इहो पढ़, रमजान जा रोज़ा आहिन इहो कर, साल में एक फेरो रमजान शरीफ जा रोज़ा आहिन। जेकॾहिं ज़कात फर्ज थी वे त ज़कात ॾिजा, जेकॾहिं हज फर्ज थी वञे त हज कजा। या रसूल अल्लाह 5 वक्त नमाज 5 नमाज़न खां मथे न वधाया। सरकार फरमाए पढ़े त भली ॻाल्हि आहे, जेकॾहिं 5 पढ़े त इहो तुंहिंजे मथां फर्ज आहे। जंहिंमहिल सरकार ये 4-5 ॻाल्हियूं बयान फरमायूं, मुख्तसर अराबी हो बरहारी जो रहण वारो हो, मुख्तसर ये 5 ॻाल्हियूं बयान फरमायूं। वो सहाबी उठो था, अर्ज करे दो, जंहिंमहिल उठो त अर्ज करे दो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको कुछ तमाम के नसीहत कई आ मुके ॿुधायो आ, मां इन ते अमल कंदुस, न इन खां घटाइंदुस न इन क्या वधाइंदुस, इन ते अमल कंदुस। सिर्फ इन शय जेके तमाम के नसीहत फरमाई आ मां इन ते अमल कंदुस। सरकार के इहो ॿुधाए ए वञण लॻो, पुठी करे पुठी वरा ए वञण लॻो। सरकार फरमाए मुंहिंजो सहाबी जी सोना, जेकॾहिं तव्हां के जन्नती शख्स के ॾिसणो हुजे न त इन शख्स के ॾिसी, जेकॾहिं जन्नती शख्स के ॾिसणो हुजे दुनिया में त इन शख्स के ॾिसो, ई जन्नती माण्हू वेंदो वञे। त मुंहिंजा अज़ीज़ान मोहतरम, दुनिया में को कीअं तो चए त मां दुनिया कमाई त मूं कामयाब थी वियुसि, मूं बंगलो माड़ियूं ठाहियूं त मूं कामयाब थी वियुसि, मां दौलत गॾु कई त कामयाब थी वियुसि, मां ही शइ ठाही त कामयाब थी वियुसि। न न न, दुनिया जो इहो दस्तूर आहे, ऐं दुनिया जे अंदरि इंसान जो इहो ज़हन आहे, इहो हिकु घमंड आहे इंसान जो। न न, वॾा दौलत वॾा वॾा सरवत वारा रब उन्हनि जो निंड्रो हराम करे छॾियो आहिनि, सकून बर्बाद करे छॾिया आहिनि। याद रखजाम, जेकॾहिं दुनिया जे अंदरि ज़िंदगी में सकून अथई, दिल में क़ल्बी सकून अथई त याद रखजा सिर्फ़ रब हिकिड़ी शइ में रखियो आहे। जेकॾहिं तूं चाहींदो मूंखे रब दिल में सकून पैदा फरमाए, मुंहिंजे मथां रहमत वसे, रब जी हिफ्ज़ में अमान में रहां, त याद रख हिकिड़ो अमल कंदो कर, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। हथ कार जे होजे, हथ कमन कारन ते होजे, जुबान सा जब रब जो जिक्र कंदो कर, दिल में भी सकून रहंदो, जिंदगी भी आसान बनदी वेंदी, कब्र वारी जिंदगी भी आसान बनदी वेंदी, हशर वारी जिंदगी भी आसान बनदी वेंदी। वमन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ा फ़ौज़न अज़ीमा। जंहिं अल्लाह ऐं उन्हे जे रसूल जी इताअत कई और दुनिया में भी कामयाब आ, आखिरत में भी कामयाब आ। दुनिया में भी कामयाब आ तो आखिरत में भी कामयाब आ। मुझे अज़ीज़ान मोहतरम, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो एक सहाबिया अर्ज करे दो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मस्सा क़यामत कॾहिं, तवज्जो कजो, क़यामत कॾहिं दी। नबी से फरमायो, ऐ मुझा प्यारा सहाबी, तू क़यामत के लिए छा तैयार कयो थई? क़यामत जो मंजर अजीब गरीब मंजर आ, क़यामत जो मंजर वडो सख्त मंजर आ। तू क़यामत की तैयारी कर, क़यामत के लिए छा इंतजाम कयो थई? केड़ा नेक अमाल कया थई? तैयारी केड़ी कई थी? बंदोबस्त केड़ो कयो थई? अर्ज करे दो या रसूल अल्लाह, को एड़ा अमाल त कोनन
को एड़ा अमाल ता कोनन पर हिकड़ो अमाल एड़ो आ हिकड़ो अमल एड़ो आ वाफर मिकदार में आ वो अमल इहो आ ता कमली वाले आका जी मोहब्बत हर वक्त दिल में मौजूद आ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत दिल में हर वक्त मौजूद आ सरकार जी मोहब्बत हर वक्त सीने में मौजूद आ नबी पाक फरमाता ऐ मुझे साहबी जे दिल में जी मोहब्बत होंदी क़यामत वारे ॾींहुं वो माण्हू उन सां होंदो जेकॾहिं तुंहिंजे दिल में मु मोहम्मद जी मोहब्बत आ मु मोहम्मद जी उल्फत आ मु मोहम्मद जी मोहब्बत तुंहिंजे सीने में आहे त याद रख अंत मन अहबबता जेको माण्हू जैसा मोहब्बत रखंदो क़यामत वारे ॾींहुं उहो उन सां गॾु हूंदो पर जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत मु मोहम्मद करीम सां आहे त मु मोहम्मद सां गॾु क़यामत वारे ॾींहुं मूं सां गॾु अंत मन अहबबता जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत मूंसां आहे त क़यामत वारे ॾींहुं बि मूंसां गॾु हूंदी त मुंहिंजा अज़ीज़ान मोहतरम नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन दुनिया खां रुख़सत थियण खां बाद आप अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दुनिया छॾी ॿ टे ॾींहं गुज़रिया हुजनि सिर्फ़ 3 ॾींहं गुज़रिया हुजनि हज़रत अली उल मुर्तज़ा फरमाइनि था हिकिड़ो शख़्स आयो परे खां सफ़र करे आयो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोज़े रसूल वट जॾहिं सरकार जे आस्थाने ते आयो सहाबाए किराम जी जमात मौजूद हुई को सहाबी किथा पियो रोइन पिया को किथा वेठो अखियन में लुड़क पियो वहाए आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी जुदाई में जॾहिं ऊपर खां वीचारो मुसाफिर आयो अची ॾिठई त सब को बेचारो परेशानी जे आलम में बैठो आ सब सहाबा हजूर जा गुलाम परेशान बैठा हैं पूछे तो छा राज आ वजह केड़ी आ ए तवाजो नबी किथे आ सोने अली फरमायो ऐ मुसलमान ऐ मुसाफिर देर करे आयो आका अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया छड़े वे आइन बाबा दुनिया हर के छड़नी आ जहान हर के छड़नो आ नबियन भी दुनिया के छड़ियो आ जगड़ नबियन दुनिया के छड़ियो आ वलियन भी छड़ियो आ सहाबन भी छड़ियो आ सालिहीन भी छड़ियो आ तवाए असा सबनी के भी दुनिया छड़नी आ कम इंदो तछा कम इंदो याद रख जाम अय्युकुम अहसनु अमला दुनिया में अगते हल दुनिया चलन खां बाद जॾहिं कब्र जे हवाले थींदासीं इहो फरिश्ता न पुछंदा दुनिया में घणी जायदाद छॾे आयो आहीं घणा माण्हू ऐं बंगला छॾे आयो आहीं घणी दौलत छॾे आयो आहीं फरिश्ता कफन हटाईंदा मुंहुं तां ॾिसंदा त चेहरो कीअं चेहरो नूरुन अला नूरा या चेहरो कीअं चेहरे के ॾिसंदा त पछाणे वेंदा जेकॾहिं इहो चेहरो रब जे सजदे में झुकियो होंदो इहा पेशानी रब जे अॻियां झुकी होंदी इहा ज़ुबान रब जे अॻियां रब जो ज़िक्र कयो होंदो इहो अख जेकॾहिं क़ुरान के ॾिठो होंदो इहा ज़ुबान जेकॾहिं रब जे क़ुरान जी तिलावत कई होंदी त फरिश्ता पुछंदा त मर रब्बुका केरई त चवंदा मर रब्बुका तुंहिंजो रब केरा त फौरन ज़ुबान सां चवंदो मुंहिंजो रब अल्लाह आहे उन जी ज़ुबान त इहे अल्फाज़ निकिरंदा जंहिं दुनिया जे अंदर पंहिंजे रब के याद रखियो पंहिंजे रब जी इबादत कई पंहिंजे रब के याद रखियो पंहिंजे रब जे कलाम जी तिलावत कई क़यामत वारे ॾींहुं कब्र जे अंदर भी जेॾीमहिल फरिश्ता उन खे उथारींदा त फरिश्ता जेॾीमहिल उथारे विहारींदा त उहो कब्र जे अंदर भी इहो चवंदो सिज लहे पे तो सिज लही वियो आहे त मूंखे नमाज अदा करण ॾो उनखे फिक्र इहा हूंदी नमाज फरिश्ता समझी वेंदा त इहो आम माण्हू न आहे कमली वाले आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती आहे याद रख मुझा दोस्त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा कमा ताईशून तमूतून कमा तमूतून तुबअसून जिए तवाजी जिंदगी गुजरंदी उन हालत में ही मौत जिए
तवाजी जिंदगी गुजरंदी मौत भी उन्हीं हालत में इंदी पर जमल कब्र में इंसान उथंदो त जिए जिंदगी गुजरी होंदी कब्र में भी इन्हीं हालत सा उथंदो कब्र खावी उन्हीं हालत सा उथंदो जेकॾहिं तव्हां जिंदगी में कुरान के सीने सा लगायो त याद रखना मुझा भाम कब्र के अंदर भी जब हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती जै जिंदगी जे अंदर कुरान की तिलावत पांजो शुगल बनायो कब्र में उथंदो त कुरान पढ़ंदे उथंदो दलीला उलमा खतवा बुधो होदो हजरत पीरान पीर दस्तगीर जा मुरीद आयो भला तब हजरत पीरान पीर दस्तगीर जा मुरीद आयो ना दलील मा तव्हां के ॾियां थो त कब्र जे अंदर जेको माण्हू जिंदगी में जीअं कंदो कब्र जे अंदर भी उहे कंदो आहे हिकिड़ो ईसाई हुयो उहो मुसलमान सां मुनाज़रो पियो करे असांजो नबी त मुर्दन के जेरो कंदो हो मुर्दन के जेरो कंदो हो तवां जे नबी के मुर्दे के जेरो कयो हजरत पीरान पीर दस्तगीर फरमायो मुझो नबी त ज़ाहिरी दुनिया त पर्दो फरमाए चुका आहिनि मां उन जो बचड़ो भी आहियां उन जो उम्मती भी आहियां वो तवां जो नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम मुर्दन के जेरो कंदो हो मां उन जो उम्मती थी करे मुर्दन के जेरो तो करे दिखाया उम्मती थी करे हजरत पीरान पीर दस्तगीर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकड़े मुकाम ते विया हिकड़े एड़ी कबर ते विया जेका तमाम घणी पुरानी कबर हुई हजरत पीरान पीर दस्तगीर रज़ियल्लाहु ताला अन्हु मुर्दे के जरमल जेरो कयो ना वो मुर्दो जरमल उथो त गाइंदो किए गाइंदे उथो माना गानो पियो गाए हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि का पूछो वियो कि भला ही कब्र खा उथियो आ त गाइंदो पियो वदे गाइंदे उथियो आ इहो छा राज आ त पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि फरमाए इहो जिंदगी में गाइंदो हो जिंदगी में गाइंदो हो इन जी जिंदगी ये गुजरी आ इन जे करे कब्र में उथंदो क़यामत वारे दी उथंदो त इन हालत से उथंदो जो त क़यामत वारे दी रब तआला उन जा अमाल जेमल कब्र में उथंदा उन जा अमाल उन से गड होंदा तो उन जिंदगी केड़ी हालत में गुजारी आ तो मुझे अजीज़ान मोहतरम हजरत नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जरन मेराज ते विया सत्ते आसमान ते विया सत्ते आसमान ते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल मामूर सा गड नंढड़ा मासूम बारन हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उनन के कुरान की तिलावत पियो सिखारे कुरान जी तिलावत हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पुछो जिब्रील खां ऐ जिब्रील हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ही बैतुल मामूर सा गड ए नंढड़न बारन के कुरान पे तो सिखारे ई केड़ो राज आ यो केड़ी वजह है त हजरत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज क्यो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तवां जा उम्मत जा ओहे बार आहिन जिन कुरान पढ़ंदे पढ़ंदे कुरान पूरो न करे सकिया इन दुनिया त रुखसत थी विया वफात करे विया गुजारे विया रब तआला हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी डिफ्टी लगाया त मुझे महबूब जी उम्मत जे मासूम बात कुरान पढ़ंदे दुनिया छड़े वजन त उन्हें के सत्ते आसमानन ते रब जे हुक्म सा इब्राहिम अलैहिस्सलाम कुरान की तिलावत फरमाए कुरान पे सिखाए त मुझे अजीज़ान मोहतरम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा मोहब्बती आका अलैहिस्सलातु वस्सलाम सा मोहब्बत रखण वारो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीके के अपनायो रब तवां के औलाद दिनी आ रब जी बड़ी नेमत था रब तवां के जेका भी नेमत दिनी आ उन जो शुक्र अदा कयो उन्हें के गलत तरीके था रब जी नाफरमानी में उन्हें के न गुजारो जेको भी घड़ी गुजरे अल्लाह जी इबादत में गुजारो अल्लाह जी रियाजत में गुजारो ये न थे दिसो इंसान जी जब जिंदगी जी इब्तिदा थी दिया ना इंसान पैदा थी दुआ उन्हें जी इब्तिदा कैसा थी दिया अल्लाहु अकबर कान में अजान दी अल्लाह जे नाले से शुरू थी दिया ना
अल्लाह जे नाले सां शुरू थींदी आहे ताकि मुसलमान जो बच्चो आहे हज़ूर जो उम्मती आहे रब जो बानो आहे सभिनी खां पहिरियों उन जे कन में नालो अल्लाह ईंदो आहे अल्लाह जो ज़िक्र बुलंद थींदो आहे उन खां बाद बचपन गुज़रंदो आहे नौजवानी गुज़रंदी आहे मुंहिंजा अज़ीज़ भाउ तुंहिंजो बचपन गुज़रियो रब तोखे हयाती ॾिनी रब तोखे नौजवानी ॾिनी रब तोखे पैदा फरमायो जेॾी महिल नौजवानी में अची थो एतिरे क़दर ग़फ़लत में हलियो तो वनी त तुझी जिंदगी जी इब्तिदा अल्लाह जे नाले सां ऐं विच वारी जिंदगी तुझी अल्लाह जी नाफरमानी में गुज़रे रब सां बेवफ़ाई आहे वरी आखिरी वक्त जॾहिं महिल इंसान दुनिया जहान के छॾे थो जहान के छॾींदो आहे रब तो फरमाए ए मुझो बानो आम ए इज्जत जिए भी आहे गुनहगाराम जेड़ो भी आहे जिंदगी किए भी गुजरिया केड़ी भी हालत में ने जिंदगी गुजारिया इने के कफन भी दो इने के गुस्ल भी करायो इने के सफेद कपड़ा भी दियारो सफेद कपड़न खां बाद इने जे मथा मुजी नमाज पढ़ी वने इने जे मथा मुझे जिक्र कयो वने मुझे जिक्र सां गड मुझे हवाले कयो पो भी मुझो बानो जेड़ो भी आए तेड़ो भी आए तब मुझो ही बानो ए विच वारी जिंदगी छो नाफरमानी में गुजरी अल्लाहु अकबर कबीरा त मुझे अजीजान मोहतरम जेका जिंदगी गुजरे अल्लाह तबारक व तआला जी फर्मा बरदारी में गुजरे जेको वक्त गुजरे अल्लाह तबारक व तआला जी फर्मा बरदारी में गुजरे सबनी का बेहतरीन वक्त ए वो घड़ी भले में भली घड़ी या नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु तमाम बेहतरीन भले में भलो मानू हुआ जिंदगी के अंदर जे कुरान की तिलावत कई कुरान सिखो भी सही है कुरान सिखारो भी सही तमाम बेहतरीन 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 में बेहतरीन मानू हुआ जे कुरान के पढ़ो भी आहे कुरान ते अमल भी कयो आ कुरान के सिखो भी आहे कुरान के अगते सिखारो भी आहे तमाम बेहतरीन में बेहतरीन मानू हुआ त मुझा अजीजान मोहतरम जे के रब औलाद सा नवाजियो आ तो उन्हें के इज्जत सिखारो उन्हें की तालीम सुठी सिखारो उन्हें के इल्म सुठो सिखारो उन्हें उन्हें के अदब सिखारो ए पांजी जिंदगी सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम दे फर्मा बरदारी में गुजारो त मुझे अजीजान मोहतरम इंशाअल्लाह जिंदगी भी आसान बन जीवेंदी कबर वाली जिंदगी भी आसान बन जीवेंदी हशर वाली जिंदगी भी आसान बन जीवेंदी रब भी राजी थी पोंदो उन्हें जो रसूल भी राजी थी पोंदो आखिर में आयत मुबारक जो तर्जुमो है हदीस मुबारक जे कम पढ़िया वने तर्जुमो बयान करे मैं इजाजत वठंदुस मां पान मुझी भी तबीयत सही कोने 4-5 दी थी वेन तबीयत डाडी खराब हुई हाफिज साहब फोन कया मुचाणी ये मोहब्बत वारा जमायती भी आहन दोस्त भी आहन तमाम घणी मोहब्बत भी दिंदा हन हाजिरी जरूर भराए अचा हाजिरी भराण जे लाए तवा जी मोहब्बत छिके इंदी आ अल्लाह तबारक व तआला तवा जी मोहब्बत सदाई कायम दायम रखे त मुझे अजीजान मोहतरम रजब शहरुल्लाह व शअबान शहरी व रमजान शहर उम्मती नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनता रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो आ व शअबान शहरी शबान मु मोहम्मद जो महीनो आ व रमजान शहर उम्मती ए रमजान मुजी उम्मत जो महीनो आहे ए रजब जो महीनो पे तो रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो आ व शअबान शहरी ए शबान मु मोहम्मद जो महीनो व रमजान शहर उम्मती ए रमजान मुबारक मुझ उम्मत जो महीनो आ मालूम थियो इन महीनन में हिकड़ी नेकी करण इन जो दर्जो वडो मिलंदो इन महीनन में हिकड़ी नेकी करण इन दर्जो तमाम घणो मिलंदो आ जेको मानू रजब जे महीने में हिकड़ी नेकी करे अल्लाह तबारक व तआला उन जो दर्जो तमाम घणो वधाइंदो आ जेको शबान जे महीने में नेकी करे नबी से फरमाए ओ मुजो महीनो आ अल्लाह सरकार जी सदके उन जी बख्शिश फरमाए देंदो आ वरी रमजानुल मुबारक त उहे सरकार जो उम्मत जो महीनो आ उहे बख्शिश जो महीनो आ बरकत रहमतन जो महीनो आ अचण वारो आ अल्लाह सबनी के नसीब फरमाइंदो मु गुनाहगार के भी रब नसीब फरमाइंदो भी सबनी के नसीब फरमाइंदो आमीन बिजाहिन नबील अमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व अस्हाबि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि
اللهم اغفر لنا ولوالدينا ولأستاذنا ولمشايخنا ولجميع المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات الأحياء منهم والأموات. اللهم ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. يا إلهي واحفظنا من الآفات والبليات وباركنا في الرزق والحسنات. اللهم أجرني في مصيبتي وأخلف لي خيرا منها. اللهم عافنا في سمعنا، اللهم عافنا في بصرنا، اللهم عافنا في بدننا. اللهم اغفر وارحم أنت خير الراحمين. या रब्बल आलमीन सोनी महफिल पंज बारगाह में कबूल मंजूर फरमा। मौला करीम आयल मेहमान जी हाजिरी कबूल फरमा। मौला करीम जय महफिल मुनक्किद फरमाया। मौला करीम उन्हें जमाल जान रिज़्क़ औलाद बरकत अता फरमा। मौला करीम हर मुसलमान जी खैर फरमा, हर मुसलमान जी हिफाजत फरमा। या रब्बल आलमीन वबाई मर्दन जी शरक़ महफूज फरमा। या रब्बल आलमीन सभी मुसलमानन जी हिफाजत फरमा। मौला करीम मुसलमानन जी बच्चन जी हिफाजत फरमा। मौला करीम ये महफिलों मौला करीम सदाई आबाद व शाद फरमा। या रब्बल आलमीन इन महफिलन के मुनक्किद करने वारन के आबाद व शाद फरमा। मौला करीम हाफिज अब्दुल कदीर साहब की कोशिश काविश कबूल फरमा। मौला करीम इन तालिब इल्मन के कामयाबी और कामरानी अता फरमा। मौला करीम इन मासूम बच्चन के नेक साले कुरान जो कारी बना। मौला करीम इन मासूम बच्चन जे सदके मौला करीम से सबनी जी खैर फरमा, सबनी मुसलमानन जी खैर फरमा। मौला करीम हजूर जे सदके सबनी मुसलमानन जी मदद फरमा। मौला करीम हादिर जमात जेके भी इन करीबी रिश्तेदार जेके भी इन दुनिया त रुखसत थी वे हजूर जे सदके सबनी जी बख्शिश फरमा। या रब्बल आलमीन हजूर जे सदके जेके बीमार इन सिहत अता फरमा। मौला करीम जेके परेशान हाल इन जी परेशानी दूर फरमा। मौला करीम जेके बीमार इन सिहत अता फरमा। मौला करीम जिन बचरन जे लाइ ही सुन्नत अदा कई पे तो मौला करीम उन्हनि के नेक साले बना, उन्हनि जी उम्र दराज फरमा। मौला करीम उन्हनि जी वालिदैन जी खैर फरमा। मौला करीम हादिर जमात में जेके बीमार आहिन सिहत कुल्ली अता फरमा। मौला करीम हादिर जमात जी खैर फरमा। मौला करीम हर मुश्किलात परेशानी जी शरक़ महफूज फरमा। या रब्बल आलमीन कदम कदम ते मुसलमानन जी हिफाजत फरमा। मौला करीम इंडिया जे अंदर मुसलमानन जे मत जुल्म पे तो हले। या रब्बल आलमीन कमली वाले आका जे सदके उन्हनि मुसलमानन जी मदद फरमा। मौला करीम इस्लाम जो बोल बाला फरमा। मौला करीम इस्लाम जे दुश्मनन के नेस्त और नाबूद फरमा। या रब्बल आलमीन मुसलमानन जी गैब से मदद फरमा। या रब्बल आलमीन हजूर जे सदके ते सबनी जी मुश्किलात परेशानी दूर फरमा। या रब्बल आलमीन जे के बे औलाद साले औलाद अता फरमा। मौला करीम इन मस्जिद इन मदरसे के कामयाबी और कामरानी अता फरमा। मौला करीम इन मदरसे इन मस्जिद के तामीर करण वारा उन्हनि के आबाद करण वारन के सदाई आबाद व शाद फरमा। اللهم اغفر وارحم أنت خير الراحمين. اللهم اغفر وارحم أنت خير الراحمين. اللهم اغفر وارحم أنت خير الراحمين. يا إلهي واحفظنا من الآفات والبليات وبارك لنا في الرزق والحسنات. اللهم اغفر لنا قبل الموت وارحمنا عند الموت ولا تعذبنا بعد الموت ولا تحاسبنا يوم القيامة إنك على كل شيء قدير. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وبارك وسلم وصلوا عليه. وصلى الله تعالى على خير خلقه ونور عرشه محمد وآله وأصحابه أجمعين. آمين برحمتك يا أرحم الراحمين.